सूबाई वज़ीर नासिर हुसैन छा चयो आहे त पीटीआई जी वफ़ाक़ी हुकूमत खे सिंध जे तरक़ियाती मंसूबनि में का बि दिलचस्पी नाहे। ख़ान साहब सिंध जी अवाम अवां खे वोट नाहे ॾिनो, छा उन जो इंतकाम वरितो पियो वञे? सिंध जी अवाम सां ज़्यादतियूं बंदि थियणु घुरिजनि। इतलात वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन छा पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त 1 करोड़ नौकरियूं ॾियण जी दावा कंदड़नि सिंध जो पाणी ऐं गैस बंदि करे हज़ारे हारियुनि ऐं मज़दूरनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। नासिर शाह चयो त हिकु तरफ़ पाणी गैस ऐं बिजली बंदि करे अवाम खे निशानो बणायो पियो वञे, ॿिए पासे वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिंध खे तरक़ियाती मंसूबनि में मुकमल तौरु नज़रअंदाज़ कयो पियो वञे। नासिर शाह चयो त वफ़ाक़ी हुकूमत तहत सिंध में जारी अहम मंसूबा केतिरनि ई सालनि खां देर जो शिकार आहिनि। रेणी केनाल, गाज डैम, यामशोरो सेवण हाईवे समेत केतिरा ई अहम मंसूबा केतिरनि ई सालनि खां मुकमल न थी सघिया आहिनि। सूबाई वज़ीर चयो त रेणी केनाल ऐं थर ताईं पाणी पहुचाइण जो अहम मंसूबो आहे, जंहिंखे वापडा अञा ताईं सिंध हुकूमत या आपाशी खाते हवाले नाहे कयो। हुन चयो त इंतकाम वठी सिंध जे अवाम जे दिलनि में जाइ ठाहे नथी सघिजे। सिंध जी अवाम जूं दिलियूं खटण लाइ बाहि जे दरिया मां गुज़रणो पवंदो। सिंध पाकिस्तान जो अटूट हिसो आहे। सिंध जे अवाम सां ज़्यादतियूं बंदि कयूं वञनि।